हिन मुसीबत सां ॻोठ मंजू ख़ान चांडियो जी रहवासियुनि पारां 3 ॿारनि जी माउ मसमा ज़रीना चांडियो जी अगवा वारे वाक़िए ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते कादिर बख़्श चांडियो, अब्दुल्ला अली गोहर, असगर चांडियो ऐं ॿियनि साफ़िन खे ॿुधायो त 5 ॾींहं अॻु जवाबदार मुख़्तियार चांडियो, इमाम बख़्श, शाह मोहम्मद, गुलू चांडियो ऐं ॿिया हथियारनि जे ज़ोर ते 3 ॿारनि जी माउ मसमा ज़रीना साल कादिर बख़्श चांडियो खे अगवा करे खणी विया हुआ। वाक़िए जो केस दाख़िल करण बावजूदि पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार न पई करे। हिन ॿुधायो त जवाबदार ॾोहारी क़िस्म जा माण्हू आहिनि जेके ख़ामोश न रहण जी सूरत में क़त्ल करण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिननि चयो त अगवा थियल औरत जा मासूम ॿार माउ लाइ रोई रहिया आहिनि, बेहाल थी विया आहिनि ऐं घर में सोग वारो माहौल पखिड़ियल आहे। हिन वारनि खे अपील कई आहे त वाक़िए जो नोटिस वठी मगवी औरत खे बाज़ियाब करण सां गॾु जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे।